Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर केपीटी वरी वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में क़ाफ़िलो इस्लामाबाद खां लाहौर रवानो। बैरिस्टर गौहर चयो आहे त तहरीक जो ऐलान पीटीआई बानी अॻु ई करे चुको आहे। लाहौर में अॼु पार्लियामेंटेरियन जी गॾिजाणी आहे, इन करे वञी रहिया आहियूं। पार्लियामेंटेरियन जूं गिरफ़्तारियूं न थींदियूं। सलमान अकरम राजा चयो आहे त केपी ऐं पंजाब असेंबली मेंबर्स हीउ गॾिजी फ़ैसिलो कयो आहे। लाहौर में अॼु ऐं सुभाणे गॾिजाणियूं थींदियूं। पीटीआई बानी जे पुटनि जो वापसि अचणु संदन बुनियादी हक़ आहे ऐं हू वापसि ईंदा। अली अमीन गंडापुर चयो आहे त अॼोको क़ाफ़िलो पंजाब असेंबलीअ मां कढियल मेंबर्स सां यकजहतीअ जो इज़हार करण लाइ आहे। हीउ क़ाफ़िलो गैर क़ानूनी, गैर आइनी, गैर जमहूरी ऐं गैर अख़लाक़ी क़दमनि जे ख़िलाफ़ पुरअमन रद्द अमल आहे। असां रुॻो अमन, मुहबत, भाईचारे ऐं रवादारी जो पैगाम खणी वञी रहिया आहियूं। असांजो मक़सदु इंतिशार न पर जमहूरी क़दरनि जो तहफ़ुज़ आहे। पंजाब असेंबलीअ में अपोज़िशन जे मुअतल मेंबर्स जे ख़िलाफ़ रेफरेंस जे मामले ते हुकूमत ऐं अपोज़िशन जो ॻाल्हियुनि लाइ कमेटियूं क़ाइमु। ज़रियनि जो चवणु आहे त अपोज़िशन ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु सुभाणे आचर जे ॾींहुं थींदो। ॻाल्हियूं कामयाबु थियण ते स्पीकर पंजाब असेंबली मेंबर्स ख़िलाफ़ रेफरेंस न माणींदो। 27 जून ते असेंबली इजलास में अपोज़िशन जे एहतजाज बाबति स्पीकर पंजाब असेंबली 26 मेंबर्स जे मेंबरशिप मुअतल कंदे नाअहली लाइ रेफरेंस इलेक्शन कमीशन ॾांहुं मोकिलण जो ऐलान कयो हो। सुप्रीम जुडिशल काउंसिल सर्विस रूल्स 2025 जो मुसविदो मंज़ूर करे वरितो। 19 शिकायतूं यके राय सां ख़ारिज। चीफ जस्टिस यहया फरदीअ जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास 2 कलाकनि ताईं जारी रहियो। इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, मुनीब अख्तर, आलिया नीलम ऐं जुनैद गफ़ार शिरकत कई। ज़ाब्तनि में तरमीमुनि ते वधीक क़ानूनी गौर ज़रूरी करार। पधिराई में चयो वियो आहे त इंक्वायरी जी तरीक़ेकार ते वधीक मुशावरत कई वेंदी। आर्टिकल 209 जे तहत दाख़िल 24 शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो। 19 शिकायतुनि खे यके राय सां ख़ारिज कयो वियो। 5 शिकायतुनि खे मुलतवी कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध तवानाई जो हब आहे। सिंध जी तरक़ी सॼे मुल्क जी तरक़ी आहे। सिंध जे तवानाई बाबति मसइलनि खे फ़ौरी तौरु हल करे समूरनि ख़दशनि खे ख़तमु कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध जे तवानाई, रिथाबंदी ऐं तरक़ीअ वारे वज़ीर नासिर शाह मुलाक़ात करे मसइलनि खां आगाह कयो। नासिर शाह चयो त बिजली विर्छ कंदड़ कंपनियुनि में सिंध जी नुमाइंदगी न हुअण सबबि मसइला पैदा थी रहिया आहिनि। के इलेक्ट्रिक में सूबाई हुकूमत जी नुमाइंदगीअ खे यकीनी बणायो वञे। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी ठाहिण जो मक़सदु आवाम खे महांगी बिजलीअ खां छुटकारो ॾियारणु आहे। कराची जो क़दीम ऐं तारीख़ी तफ़रीही माॻु फेरियर हाल शहरियुनि तोड़े इंतिज़ामिया लाइ गैर महफ़ूज़ बणिजी वियो। क़दीम ऐं तारीख़ी शयूं चोरी थी वियूं। तारीख़ी विरसो क़रार ॾिनल इमारत में चोरनि ऐं निशे जे आदि माण्हुनि देरा जमाए वरिता। KMCA जे DG पार्क्स जे ऑफ़िसुनि मां तारीख़ी शयूं चोरी थियण सवालिया निशान बणियल। DG पार्क्स जे ऑफ़िस मां जंग अज़ीम जी शील्ड ऐं DVD प्लेयर चोरी। इंतिज़ामिया चोरी वारे वाक़िए जो आर्टिलरी मैदान थाणे ते केस दाख़िल कराए छॾियो। DG पार्क्स जो चवणु आहे त फेरियर हाल जी सार संभाल ऐं मरमती कम जी ज़िमेवारी KMCA जे सीनियर डायरेक्टर कल्चर एंड स्पोर्ट्स जी आहे। मुहर्रम जे मोकलुनि दौरान चोरीअ जो वाक़ियो पेश आयो। चोर दर तोड़े ऑफ़िस में दाख़िल थिया। नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत नौजवान बिलाल ज़रदारी क़तल केस में मुर्तज़ा जतोई ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। मुर्तज़ा जतोई जो ॾोह मञण खां इनकार। नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मोरो वाक़िए जे 4 अमीनानी थाणे ते हमले ऐं नौजवान बिलाल ज़रदारी क़तल केस जी ॿुधणी थी। मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿिया जवाबदार अदालत आॾो पेश। मुर्तज़ा जतोई चयो आहे त पुलिस 3 कलाक बयान वठण बावजूदि अदालत में ग़लति बयानी करे रही आहे। मोरो वाक़िए जे 4 केसनि में वकीलनि जा दलील मुकमल थी विया आहिनि। मां डिॼण वारो न आहियां, कूड़नि केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। सिंध हुकूमत ॿीहर जेल मोकिलण जी ख़्वाहिशमंद आहे। चोटियारियुनि जे ॻोठ जानी जोड़े में हिकु भेरो ॿीहर छिकताण वधी वई। ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि जो चवणु आहे त PPM ने अलाउद्दीन जोड़े जो अॼु हथियारबंदनि समेत ॻोठ में दाख़िल थी फायरिंग कई। अलाउद्दीन जोड़े जो जी गाॾी जी टक्कर में हिकु औरत ज़ख़्मी थी पई। PPM ने अलाउद्दीन जोड़े जो चयो आहे त ॻोठ जानी जोड़े जो में मुंहिंजे खाते जी ज़मीन आहे। ॻोठाणा पोखी करणु नथा ॾियनि। फ़सुल जी पोखीअ लाइ हारियुनि सां गॾु ॻोठ जानी जोड़े जो आयो आहियां। ॻोठ में फायरिंग बैदि इलाइक़े में ॾकाउ पखिड़िजी वियो। 5 महीना अॻु हथियारबंदनि जे फायरिंग में मुश्ताक जोड़े जो, अली बख़्श ऐं अब्दुल रसूल जोड़े जो मारिजी विया हुआ।
वारसन PPM ने अलाउद्दीन जुणेजो ते 3 ॼणनि खे क़त्ल कराइण जो इल्ज़ाम हयो हो। वाक़िए जो केस अलाउद्दीन जुणेजो जे सौट अताउल्ला जुणेजो समेत 29 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो हो। कंदकोट में फूड गोदाम ते सखर जी नेब टीम ऐं तंगवाणी जे जुडिशियल मैजिस्ट्रेट सिविल जज जो छापो। फूड गोदाम में कणक जूं हज़ारें बोरियूं खुलियल आसमान हेठि पयल, केतिरियूं ई बोरियूं कणक बजाए तुतड़नि सां भरियल। खुलियल आसमान हेठि पयल कणक बरसातुनि ऐं नटण उस सबबु ख़राब थी वई। बारदाणो बि ख़राब, क़ौमीनाणे खे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु। घोटकीअ में बदअमनीअ ते ज़ाब्तो न अची सघियो, अॼु वधीक ॿ ॼणा क़तल। ॻोठ साईं ॾिनो घोटो में हथियारबंदनि जे मेंह जे वाड़े ते का हिकु ॼणे खे अगवा करे 20 मेंहूं कहण जी कोशिश। भाॻिया सुजाग थियण बाद हथियारबंदनि जी फायरिंग में भाॻियो अब्दुल हमीद घोटो क़तल। हथियारबंदनि अगवा कयल नौजवान राणो भुट्टो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लाश दरिया किनारे तां हथ। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त जागीराणी गैंग जे ॾोहारियुनि कार्रवाई कई आहे। हैदराबाद जे इलाइक़े होसड़ी में जवाबदार मुड़ुस कोडर जा वार करे ज़ाल खे क़तल करे छॾियो। मक़तूल नारीअ जे वारसनि जे तशदुद में जवाबदार बि मारिजी वियो। ॻोठ ख़ुदा ॾिनो पंवर में जवाबदार अली नवाज़ पंवर घर हुअण बणत तां 52 वरनि जी ज़ाल हफ़ीज़ा खे कोडर जा वार करे क़तल कयो। इतला मिलण बाद मक़तूल औरत जे वारसनि पहुची जवाबदार अली नवाज़ ते तशदुद कयो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल औरत जे वारसनि जे तशदुद में मारिजी वियल जवाबदार अली नवाज़ पंवर अॻु क़तल जे 2 केसनि में सज़ा याफ़्ता हो। ठरी मीरवा भरिसां ज़मीन जे मालिकी तां जड़े में हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। ॻोठ इक़बाल भुट्टो में शहर ऐं भुट्टा बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जे मालिकी तां झड़ो थी पियो। फायरिंग में असलम भुट्टो ऐं फारूक भुट्टो ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे गिम्स अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में असलम भुट्टो दम ॾेई छॾियो। ज़ख़्मी फारूक भुट्टो जी बि हालत नाज़ुक। वारसनि जो चवणु आहे त असलम भुट्टो खे डॉक्टर नेमत शर फायरिंग करे क़तल कयो आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो, न ई को जवाबदार गिरफ़्तार थियो। उडेरोलाल भरिसां सुल्तानपुर शाख मां नौजवान जो तशदुद ऐं हथ पेर ॿधल लाश हथ। सुञाणप ॻोठ राहू शाख वासी प्रकाश पुट गोमू भील तौर थी। वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु नौजवान राहू शाख स्टाफ तां गुम थी वियो हो। नौजवान खे क़तल करे हथ पेर ॿधी लाश शाख में फिटो कयो वियो आहे। कंहिंसां बि दुश्मनी न आहे, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। मीरपुर माथिलो जी अदालत शागिर्दियाणी सां ज़्यादती केस में खांगी स्कूल जे प्रिंसिपाल ऐं हिकु उस्ताद खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। सेकंड सिविल जज जी अदालत ॾरके जे निजी स्कूल जे प्रिंसिपाल अब्दुल जब्बार शर ऐं उस्ताद वसीम सुमरो खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। 2019 में जवाबदारनि 7th क्लास जी शागिर्दियाणी अनीसा भुट्टो सां ज़्यादती कई हुई। मुतासिर शागिर्दियाणी जे पीउ अब्दुल ख़ालिक भुट्टो जी फ़रियाद ते ॾहरकी थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। सिजावल ज़िले पुलिस पोस्ट मुड़ी खोसो ते मुक़ररु एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा सऊ जी नशे में धुत हुअण वारी वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा सऊ नशे जी हालत में रोड मोरीअ जे हिकु होटल ते वेठल आहे। वीडियो वायरल थियण बाद SSP सिजावल अलीना राजपर नोटिस वठंदे एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा सऊ खे मुअत्तल करे छॾियो। DSP हेडक्वार्टर खे इंक्वायरी करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां सिक्योरिटीअ लाइ घुरायल पुलिस मोबाइल धिके स्टार्ट निकिती। पुलिस एहलकारनि पारां गाॾीअ खे धिका ॾेई स्टार्ट करण वारी वीडियो वायरल। ऐं सिजावल में गाॾो हलाईंदड़ पौरियत खे बि ॾोहारियुनि बख़्श न कयो। पुट जो इलाज कराइण वेंदड़ पौरियत शेरू मलाह खां ॾोहारी 13,000 रुपया रोक ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। मुतासिर पौरियत जो चवणु आहे त पुट बीमार हो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा घरवारीअ खे पैसा मिलिया त पुट खे अस्पताल खणी वञी रहियो हुअसि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारी जो हेडलाइन समां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।